नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में गिस्टा ज़िले जामशोरो पारां मुतालबनि जी मञता लाइ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कोटड़ी खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी ताईं एहतजाज मुज़ाहिरो करी धरणो हयो वियो। एहतजाज मुज़ाहिरे जी अॻुवाणी गिस्टा ज़िले अॻवान हाजी अल्ताफ़ हुसैन ॾावच, गुलाम रसूल चांडियो, सिकंदर अली सोलंगी ऐं ॿिया अॻवान करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवान चयो त HST ऐं HM प्रोमोशन ऐं GST खे टाइम स्केल समेत समूरा मञल मुतालबा पूरा करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। हिननि चयो त नयल भर्ती में BEd ऐं MAd जा शर्त ख़त्म कया वञनि। हिननि चयो त सिंध यूनिवर्सिटी NTS करार यूनिवर्सिटी समेत ॿियनि उस्तादनि खे पको कयो वञे। हिननि हुकूमत सिंध सूबाई वज़ीर तइलीम खां मुतालबो कयो त फौरी तौर ते उस्तादनि जा मुतालबा पूरा करे संदसि मां परेशानी वारी लहर ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।